अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार बाटे रिपोर्टर मेहरान चांडियो AFU इंश्योरेंस पारां गुड मोहम्मद खान कलोड़ो जी रहवासिन पोरियत मरहूम फिदा हुसैन कलोड़ो जे भाउ मोहम्मद मूसा कलोड़ो के 20 लाख रुपया जो कलम अदा कंदे रक़म वारो चेक अदा कयो वियो। उन मौक़े ते ब्रांच मैनेजर कहर खान कलोड़ो, यूनिट मैनेजर तामीर हुसैन पंवर, AFU इंश्योरेंस जी पूरी टीम पिण मौजूद हुई। उन मौक़े ते यूनिट मैनेजर तामीर हुसैन पंवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त AFU इंश्योरेंस हमेशह पंहिंजे वाइदनि खे मान ॾिनो आहे, जंहिंजो मिसाल अॼोको ही कलम आहे। हिन वधीक चयो त असांजी हर विख ते उहा कोशिश रहंदी आहे त हितां जो अवाम AFU में पंहिंजो हिसो विझी वधि खां वधि फ़ाइदो हासिल करे। आख़िर में ॻोठाणनि पारां AFU इंश्योरेंस जी टीम सां शुक्रियो अदा कंदे खेनि ख़ूब मान बख़्शियो।